मां तव्हांखे ब्रेकिंग ख़बर ॾींदा हलो त अल मुस्तफ़ा वेलफेयर ट्रस्ट पारां मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई। गढ़ी असर में अल मुस्तफ़ा वेलफेयर ट्रस्ट तरफ़ां यूके तरफ़ां रूरल हेल्थ सेंटर गढ़ी हसन सरकीअ में मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई। पीपी अॻवान MPA डॉक्टर सोराब सरकी जे फर्ज़ंद अमीर मोहसिन खान सरकी गढ़ी हसन रूरल हेल्थ सेंटर पहुची मिसकिन मरीज़नि जो मुफ़्त में चेकअप करायो। उन मौक़े ते डॉक्टर आकाश, डॉक्टर ज़फ़र, डॉक्टर खादिम ज़ैंदर ऐं मीर मोहसिन खान सरकी साथ हिन ॻाल्हाईंदे चयो त गढ़ी हसन रूरल सेंटर ते मार अखियुनि जा डॉक्टर आया आहिनि ऐं 200 खां मथे मरीज़नि जी अखियुनि जी ऑपरेशन कयो वियो आहे। वरी बि हेठि आयल सेंटर में मरीज़नि जो चेकअप कयो वेंदो ऐं अल मुस्तफ़ा वेलफेयर ट्रस्ट जा असां सुरात आहियूं जंहिं मिसकिन मरीज़नि जे लाइ एतमाम कयो ऐं मुफ़्त में इलाज पिणु कयो आहे।